वॾी महिरबानी साईं। असांजो सिंधी अदब जो अहम नाम ऐं मौजूदा टही जेका बि आहे उनजो सर्वाण शाइर साईं अदल सुमरे साहिब जिन खे गुज़ारिश कंदासीं पाण अचनि ऐं तव्हां सां मुखातिब थियनि। न को संदो सूर जो न को संदो सिक, अदद नाहे इश्क पुॼाणी पाण लाइ। स्टेज ते वेठल मानाता दोस्त, साम्हूं बि तमामु मोतबर दोस्त वेठा आहिनि। मिर्ज़ा प्यारो फैज़ पीरज़ादो ऐं प्यारो लियाकत रिज़वी, साईं फ़कीर मोहम्मद ऐं प्यारो मुनीर शाह, जहांगीर डायरी, सभई मानाता दोस्त वेठा आहियो। ॻाल्हियूं तमामु सुठियूं थियूं आहिनि ऐं यकीनन हीअ महफ़िल अहिड़ी हुई जो असां दिलि चए पई त दोस्त अञा ॻाल्हाइनि ऐं ॿुधंदा रहूं, ऐं को बि असांखे कंहिं बि क़िस्म जो थकु बि कोन थियो। 1981 में 1 अक्टूबर ते मां हिते मंसूरा कॉलेज में लेक्चरशिप जॉइन कई, हिते ॾेपर सर जेहाला जे भरिसां। हिते पोइ वरी साईं सोधालाईअ जे किताब रंगरता पेचरा जो मोहरो थियो हाला में। उते पहिरियों दफ़ो लियाकत रिज़वी ऐं इरफान महदीअ सां मुलाक़ात थी वई ऐं उन मुलाक़ात खे 43 साल गुज़री विया। वक़्तु हीअं गुज़री वियो। हीउ ॾाढो हिननि खे असां ॾिसंदा हुआसीं, ॾाढो ख़ुशि थींदा हुआसीं। हीअं हिननि जी जेका ज़िंदगी हीअं रही पखियुनि वांगुरु, हीअं पखी जीअं प्यारु कंदा आहिनि हिक ॿिए सां, ईअं के दोस्त चवंदा इहे हंसनि जी जोड़ी आहे बाबा, इहे पाण में हिननि जो। नसीर मिर्ज़ा इहे असांजा इहे सभु गॾियल दोस्त। हाणे जॾहिं किताबु पढ़ियो मां हिन जो सोचियमि त हाणे छा, हाणे ते मां हिकिड़ो पेपर त मुंहिंजी सम्झ में न आयो त पेपर हाणे दर्दनि जी कहिड़ी तशरीह कजे, पेपर किथां मां शुरू कयां। पोइ ईअं वेठे वेठे राति जो पोइ ख़्यालु थियो त मां जीअं हिन लियाकत रिज़वीअ इहे नसीर नज़्म लिखिया आहिनि त मां बि हिन नसीर नज़्म में ई हिनखे ट्रिब्यूट ॾियां, त उहो हिन जी अंदाज़ में ई मां पंहिंजी ॻाल्हि कयां पर अंदाज़ हिन वारो ई हुजे इहो। त मां चयो इहो वधीक आसान तरीक़ो आहे, बजाए जो हिकु हिकु नज़्म जी तशरीह कयां, वरी हुन मां मिसाल ॿुधायां त हाणे हीअं चयो अथई हीअं चयो अथई। त मूंखे वरी इहा हिकिड़ी आइडिया बहितर लॻी। सो हाणे 2-3 मां लिखिया आहिनि, तव्हांखे पसंदि ईंदा। पंहिंजे अधु मुअल वजूद जो बार गेलींदो हू समुंड ते पहुतो। पंहिंजे अधु मुअल वजूद जो बार गेलींदो समुंड ते पहुतो। समुंड बि हुनखे पाण जीअं बेक़रार ऐं बेचैन महसूसु थियो। समुंड बि हुनखे पाण जीअं बेक़रार ऐं बेचैन महसूसु थियो। हुनखे चहिरो न हुयो, समुंड हुनखे न सुञातो। हुन विछोड़े जूं कविताऊं मलाहनि खे ॿुधायूं। मलाह पंहिंजा ॻोढ़ा लिकाए बतेला काए हलिया विया। हुन साहिल ते पंहिंजे महबूब जो नालो लिखियो ऐं नाले मथां पंहिंजा चप रखी उते ई सुम्ही रहियो। इहो हिकिड़ो नसीर नज़्म पूरो थियो। हुन सोचियो त क़बर वारो माण्हू मौत सां हिकु भेरो मिले थो। हुन सोचियो त क़बर वारो माण्हू मौत सां हिकु भेरो मिले थो ऐं क़बर खां ॿाहिरि रहिजी वियल शख़्स त न जीअरनि में शुमार थिए थो न मुअलनि में ॻणिजे थो। मौत हुन सां हथु मिलाइण बि पसंदि नथो करे। जीअण ऐं मरण जे विच में जीअण ऐं मरण जे विच में जीअंदड़ जो अलमियो रुॻो शाइर ई महसूसु करे सघनि था। ज़िंदा रहण जी सज़ा भोॻींदड़ अखियुनि सां उणियल शख़्स दरिया खे दाह बि न ॾींदो आहे। हा, दरिया खे दाह बि न ॾींदो आहे, फ़क़ति ख़ामोशीअ सां उनखे ॾिसंदो रहंदो आहे। हू सिंधूअ जे उन किनारे ते ॾीओ ॿारण वेंदो आहे जिते हुन जी आख़िरी चुमीअ ख़ुदकुशी कई हुई। हू दरिया में लुड़ी वियल दाह खे बि ॿुधंदो आहे ऐं ख़ुदकुशीअ जे रोमांस ते सोचींदो आहे। कब्रिस्तान खां ॿाहिरें शहर में रहंदड़ टुकरनि में विरहायल माण्हू जामशोरे जी रेलवे स्टेशन जी हिकु बेंच ते अकेलाई जी कारी चादर ओढ़े कंहिंजो इंतज़ारु कंदो आहे। हीउ ॿियो नज़्म आहे।
अकेलाई जी कारी चादर ओढ़े कंहिंजो इंतज़ारु कंदो आहे, कॾहिं सुरकंदो आहे, कॾहिं खिलंदो आहे ऐं कागर ते कुझु लिखंदो आहे। ख़बर न आहे हू किथां ईंदो आहे, पर हू स्टेशन जे उतर तरफ़ रेल जे पटरियुनि विच में हलंदे हलंदे सिगरेट जे दूंहें वांगुरु गुम थी वेंदो आहे। जीअरे हुजण जी अदाकारी कंदड़ शख़्स सोचे थो हुन जे दोस्त जी सालगिरह हुन खां सवाइ छो थी अचे। सालगिरह जो गीत ॿुधंदे हू पंहिंजनि ई सुॾकनि सां सिबजी वञे थो। यादि जी छुरी केक बदिरां हुन जे दिलि ते फिरे थी। हू पंहिंजे दोस्त जे नाले जो केक दरिया खे अर्पे अचे थो। ज़िंदगी ऐं मौत जी गॾियल तदफ़ीन बाबति सोचींदड़ माण्हू यादि करे थो त डिसंबर जे आख़िर में हुनखे ख़ुदकुशी करणी हुई। पोइ हुन छो न कई? पर हू जीअरो बि त कोन आहे। हुन पाण खे सम्झायो त हुन जी वरसीअ सां गॾु मुंहिंजी बि त वरसी हूंदी आहे न। हुन पाण खे सम्झायो त हुन जी वरसीअ सां गॾु मुंहिंजी बि त वरसी हूंदी आहे न। हुन कफ़न ते दोस्त जी यादि में हिकु नज़्म पंहिंजनि ॻोढ़नि सां लिखियो। ऐं पंहिंजनि ख़्वाबनि खे पाराए छॾियो। हुन जे ख़्वाबनि ख़ुदकुशी करे छॾी। सकरंड में हाला मां ईंदड़ हवाउनि खे हू पंहिंजे अंदर में ओतींदो आहे। ऐं जीअरे रहण जी अजाई कोशिशि कंदो आहे। मुनीर शाह जो भाकुर हुनखे दोस्त जी गैर मौजूदगीअ वारे अहसास मां ॿाहिरि कढण जी हिकु कोशिशि हूंदो आहे। दरगाह पीर ज़ाकिरीअ जे वण जी छांव में वेही हू पंहिंजी ख़ुदकुशीअ जी अॻकथीअ बाबति सोचे थो। हुन कागर ते लिखियो, क़बर में दफ़न थियणु या यादि में दफ़न थियणु ॻाल्हि साॻी आहे। हुन सकरंड सां सॼी राति जागी नए साल जे सिज उभरण जो इंतज़ारु कयो। दोस्त खां सवाइ नए साल जो सिज हुनखे कामण में वरितल महसूसु थियो। हाणे आख़िरी आहे नज़्म। हू पंहिंजे महबूब जी सालगिरह ऐं वरसीअ जे विच में जीअरे रहण जो ड्रामो कंदो रहे थो। हीअ जेको आहे, हू पंहिंजे महबूब जी सालगिरह ऐं वरसीअ जे विच में जीअरे रहण जो ड्रामो कंदो रहे थो। हू पंहिंजो नओं किताबु तुंहिंजी गैर मौजूदगीअ सां गुफ़्तगू खोले पढ़णु लॻे थो। सिफ़े नंबर 124 ते हुन जूं नज़रूं खुपी वञनि थियूं। नज़्म ख़तमु थी वेंदा, मोहबत ख़तमु कान थींदी। हुन जे ऐनक जा शीशा धुंधला थी वञनि था ऐं ॿ ॻोढ़ा नज़्म ते किरी पवनि था। टेबल लैम्प जी झीणी रोशनीअ में हुन जो सुॾको फ़र्श ते किरी टुकड़ा टुकड़ा थी वञे थो। ज़बरदस्त।